सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 8 मज़मून साइंस बाब 3 सबक 10 बायोटेक्नोलॉजी जा नुक़सान कॉन्स ऑफ बायोटेक्नोलॉजी। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो, पोएं सबक में असां ॾिठो त बायोटेक्नोलॉजी इंसान लाइ कीअं फ़ाइदेमंद आहे। हिन सबक में असां बायोटेक्नोलॉजीअ जे मुतवक़ नुक़साननि जे बारे में ॻाल्हाईंदासीं, जिन में तक़रीबन अधु आबादी दुनिया जी यकीन रखे थी। ही सबक तव्हांजे सिलेबस जो हिसो कोन्हे ऐं तव्हांजी किताब में बि कोन्हे, पर मां सम्झां थो त ॼाणण लाइ तमामु ज़रूरी आहे त तव्हांखे जॾहिं कंहिं शइ जा फ़ाइदा ख़बर आहिनि त उन जा मुतवक़ नुक़सान ख़बर हुजनि। सो असां बायोटेक्नोलॉजीअ जे नुक़साननि जे बारे में ॻाल्हाईंदासीं ऐं ॾिसंदासीं त कहिड़ा नुक़सान जीएमओ रिलेटेड आहिनि, कहिड़ा नुक़सान जेका आहिनि एग्रीकल्चरल आहिनि, कहिड़ा नुक़सान मेडिकल बेस्ड आहिनि ऐं कहिड़ा असांजा सोशो इकोनॉमिक नुक़सान आहिनि बायोटेक्नोलॉजी जे इस्तेमाल जे करे। 2007 जे धारे जॾहिं बायोटेक्नोलॉजीअ सां हासिल कयल मसनूआत ऐं फसलनि जो तइदादु मार्केट में वधी वियो, यानी वधि में वधि मार्केट में अचणु लॻा, त माण्हुनि उन्हनि ते ग़ौर करणु शुरू कयो ऐं उन्हनि माण्हुनि में आम माण्हू कोन हा, उन्हनि में साइंसदान डॉक्टर ऐं वॾा वॾा जेके आहिनि उहे अकुलमंद ऐं समझदार माण्हू हुआ, उन्हनि उन ते ग़ौर कयो ऐं उन्हनि जे नुक़साननि खे मद्देनज़र रखी उन ते तमामु वॾे पैमाने ते एहतजाज शुरू थिया। इहे एहतजाज सॼे यूरोप में थिया, अमेरिका में थिया ऐं सॼी दुनिया जे मुल्कनि में थिया। उन्हनि एहतजाजनि जे नतीजे में इहो फ़ैसिलो कयो वियो त जेके बि प्रोडक्ट्स मार्केट में ईंदा उन्हनि ते नॉन जीएमओ जी स्टैंप लॻल हूंदी या उन ते लेबल ते लॻल हूंदो त नॉन जीएमओ आहे। इन लाइ त जीअं माण्हुनि खे कम अज़ कम ख़रीद करण महिल ख़बर त पए त इन शइ में जीएमओ आहे या न आहे, त जेके माण्हू जीएमओ न खाइणु चाहिनि, न इस्तेमालु करणु चाहिनि, त जीअं उहे उहा जीएमओ वारी शइ न वठनि। सो दुनिया में इस्तेमालु थींदड़ नॉन जीएमओ जो निशान दुनिया जे तक़रीबन सभिनी मुल्कनि में इस्तेमालु थिए थो, सवाइ चंद मुल्कनि जे, जंहिंमें कैनेडा, मैक्सिको, अर्जेंटीना, चिली, पाकिस्तान ऐं अफ्रीका जा घणेई मुल्क शामिल आहिनि। बायोटेक्नोलॉजी जे नुक़साननि खे ॾिसे त सभिनी खां वॾो नुक़सानु हुनजो जेको चयो वेंदो आहे त उहा जीनियाती इंजीनियरिंग इस्तेमालु कंदी आहे, यानी उन में जेनेटिक इंजीनियरिंग जो यूज़ थींदो आहे। जेनेटिक इंजीनियरिंग जे ख़िलाफ़ु माण्हू इन लाइ आहिनि जो उहे सम्झनि था त मज़हबी ऐं इख़्तिलाफ़ी ॻणतियूं आहिनि। उहे सम्झनि था त कंहिं शइ जी जीन खे बदिलाए, यानी उन जूं अंदरूनी ख़ासियतूं मटाइणु हिकिड़ो इंसान जो कमु न आहे, इहो ख़ालिक जो कमु आहे। उनजे करे उनखे खुदाई कमनि में हथ चुरांद सां ताबीर था कनि। ऐं उन खां पोइ घणनि ई मुल्कनि में या घणनि ई क़ौमुनि में जिते हलाल ऐं हराम जो तसवुरु आहे, उते उन्हनि खे ख़बर न आहे त जेका जीन विधी वई आहे खाधे जी शइ में, उहा कहिड़ी शइ मां वधी वई आहे। आया उहा हलाल जानवर जी जीन आहे या उहा जीन हराम जानवर मां निकितल आहे। सो उते मज़हबी मसइला बि उन में आया। उन खां पोइ माण्हुनि सोचियो त छा जीनियाती मसइला पैदा कोन थींदा? जेकॾहिं असां जीनियाती तौर ते तब्दील थियल खाधा खाऊं त छा असांजे अंदर में जेके जीन्स ठहंदियूं या प्रोटीन्स ठहंदियूं उहे जीनियाती तौर ते मुख़्तलिफ़ कोन हूंदियूं? छा उहे असांखे जीनियाती मसइला न पैदा कंदा? असां में नयूं नयूं बीमारियूं कोन थींदियूं? अॼु बि काफ़ी हद ताईं माण्हू इहो था सम्झनि त जे कैंसर जेका वधे पई थिए दुनिया में ऐं जंहिंजो को बि इलाजु अञा ताईं कोन्हे, उहा दरअसल जीनियाती इंजीनियरिंग जे करे ई आहे। सो असां जीनियाती तौर ते तब्दील थियल खाधो खाऊं था, उनजे करे असांखे कैंसर थी थिए। पक कोन्हे कंहिंखे, पर माण्हुनि जो ख़्यालु आहे। उन खां अलावा सिहत जा मसइला जेके आहिनि, त अॼुकल्ह जे मर्ज़नि जो सबबु जीएमओ आहे। जीअं थोल जो मर्ज़ आहे, इहो था सम्झनि त जेको थोल आहे उहा बि जीएमओ जे करे आहे। उन खां पोइ असां जीअं ॾिठो त बायोटेक्नोलॉजीअ जे करे अहिड़ा ॿूटा पैदा कया वेंदा आहिनि जेके जीतनि ऐं कीड़नि खां पाण खे बचाईंदा आहिनि। त माण्हुनि जो ख़्यालु आहे त छा उहे जीन्स जीतनि ऐं कीड़नि में न हलिया वेंदा, ऐं छा उहे कीड़ा ऐं जीत वधीक ख़तरनाक कोन थी सघंदा, जेके असां मारे ई कोन सघंदासीं? त पोइ छा थींदो? उन खां पोइ जीनियाती क़िस्मनि जी कमी। हाणे असां जेकॾहिं जीनियाती तौर ते हिकिड़ी कंहिं शइ जी अहिड़ी जिन्स पैदा करे छॾी
जेका असांखे वधीक यील्ड थी थिए या वधीक प्रोडक्शन थी ॾिए, वधीक पैदावार थी ॾिए, त पोइ असां ॿिया क़िस्म त कोन पोखींदासीं न। त उहे जेके कुदरती तौर ते शयुनि जा क़िस्म मौजूदु आहिनि उहे घटिजी वेंदा। उन खां अलावा जंगली हैवानात ते बि असरु थींदो, छो त ॿूटनि में कीड़ावार दवाउनि जो असरु रहिजी थो वञे GMO ॿूटनि में, जिन में उहे ॿूटा पाण ई कीड़नि खे मारे सघनि था। सो जॾहिं जंगल जा ॿूटा, जंगल जा कीड़ा मकोड़ा ऐं जंगल जा जानवर उन्हनि ॿूटनि खे खाईंदा त छा उन्हनि में बि उहा जीन कोन हली वेंदी? छा उहे मरी कोन वेंदा उन कीड़ा मार दवाउनि जे असरनि सां? उन खां पोइ मटीअ जी आलूदगीअ जो बि आहे सुवाल। त GMO ॿूटा तहलीली अंसरनि खे मारिनि था ऐं मटी ज़रख़ीज़ नथी रहे। यानी जीअं ॿूटनि में छो त कीड़ा मार दवाऊं आहिनि, इन जे करे जेके तहलीली अंसर आहिनि ज़मीन में उन्हनि खे मारे था छॾनि, पाण तहलील कोन था थियनि GMO ॿूटा, ऐं उन जे करे मटी ज़रख़ीज़ नथी रहे। यानी जेके कंसर्न्स असां वटि आहिनि यूज़ ऑफ जेनेटिक इंजीनियरिंग जा, उहे आहिनि रिलीजियस एंड एथिक, जेनेटिक इशूज़, हेल्थ इशूज़, resistant insects and pests, antibiotic resistance, reduction in genetic variety, effects on wildlife, and soil pollution. इहो बि चयो वञे थो त जेनेटिक इंजीनियरिंग जे इस्तेमाल जे करे या बायोटेक्नोलॉजीअ जे इस्तेमाल जे करे ज़मीन जी पैदावारी सलाहियत में घटिताई थी थिए। द सॉइल में बिकम लेस फर्टाइल, छो त तकड़ी ऐं वधीक पैदावार थी थिए, उन जे करे ज़मीन में जेके न्यूट्रंट्स आहिनि, जेके पैदावारी जुज़ आहिनि, उहे जल्दी जल्दी ख़तमु था थी वञनि ऐं कुझु अरसे खां पोइ उहा ज़मीन बिल्कुलु फर्टाइल न रहंदी ऐं उहा जेको आहे बिल्कुलु पैदावार कोन करे सघंदी। माण्हुनि जो ख़्यालु आहे त छो त जीनियाती इंजीनियरिंग ऐं बायोटेक्नोलॉजी अञा नयूं आहिनि, उनजे करे उनजो असरु असांखे ख़बर नथो पए, पर अॻियां 10, 15 या 20 सालनि में असांजी ज़मीनूं सभु बंजर थी वेंदियूं। माण्हुनि जो इहो बि ख़्यालु आहे त बायोटेक्नोलॉजी जे इस्तेमाल जे करे वबाई बीमारियुनि जे फैलण जो इम्कानु या अंदेशो वधीक आहे। यानी एपिडेमिक्स एंड पेंडेमिक्स जो प्रोबेबिलिटी वधीक आहे। माण्हुनि जो ख़्यालु आहे त जिनियाती तौर तब्दील थियल बैक्टीरिया या ॿियनि जरसूमनि जे हादसाती तौर लेबोरेटरियुनि में अख़राज जी सूरत में वबाई मर्ज़ फैलजण जा इम्कान आहिनि। माण्हू हाणे कोविड-19 आई न, त घणनि माण्हुनि जो इहो ख़्यालु हो त वुहान लैब मां जेको आहे उहा उनजो वायरस ॿाहिरि निकिती, लीक थी वई, ऐं लीक थियण जे करे सॼी दुनिया में कोविड-19 आयो। कुझु माण्हुनि जो इहो बि ख़्यालु आहे त चाइनीज़ साइंसदाननि इन वायरस खे पाण हथरादो तौर ते ठाहियो ऐं हुन ते काफ़ी स्टडीज़ बि थियूं। इहो बि ख़्यालु आहे त माण्हुनि जेके आहिनि पाण वायरस ठाहिनि था, स्पेशली दवाउनि ठाहिण वारियूं कंपनियूं पाण वायरस ठाहिनि थियूं, पोइ माण्हुनि खे बीमार करे उनजो वैक्सीन थियूं ठाहिनि, उनजो इलाज थियूं ठाहिनि, त जीअं उन मां पैसा कमाए सघनि। ऐं इहो हिकिड़ी दुनिया लाइ हिकिड़ो वॾो थ्रेट आहे, सॼो हिकिड़ो वॾो ख़तरो आहे। सो उन जे करे चवनि था त बायोटेक्नोलॉजी नुक़सानदाह आहे। इन खां अलावा बायोटेक्नोलॉजी जे नुक़सान में मुआशी ऐं मुआशरती असर बि शामिल आहिनि। यानी उन में इकोनॉमिक ऐं सोशल इफेक्ट्स बि आहिनि। जीअं स्मॉल फार्मर्स who don't use GMOs may go out of business. High levels of local unemployment, increase of poverty in some poor countries, overproduction may become a big problem, food exports may shrink. यानी नंढा हारीअ ज़मींदार जेके GMO इस्तेमालु न करे सघंदा, जिन वटि एतिरा पैसा न हूंदा जो GMO वारियूं ॿिज ऐं फसल वठी सघनि, उहे धंधे खां ॿाहिरि थी वेंदा, उहे हारपो कोन करे सघंदा, छो त उन्हनि जो जेको प्रोडक्ट हूंदो एतिरो महांगो हूंदो जो उहो मार्केट में कोन विकामी सघंदो। उन्हनि जे करे ॻोठनि में बेरोज़गारी वधंदी ऐं ग़रीब मुल्कनि में ॾुतड़ियल माण्हुनि जो तइदादु वधीक वधंदो, छो त ग़रीब त मुल्क अॻु में ई आहिनि। सो उन्हनि में जेकॾहिं बेरोज़गारी वधी त जेके ॾुतड़ियल माण्हू आहिनि उनजो तइदादु वधंदो वेंदो। ऐं जेकॾहिं कंहिं शइ जी ज़रूरत खां वधीक पैदावार थी त उहे मसइला पैदा कंदी, या सम्झ में कोन ईंदी त उन पैदावार खे असां काॾे कयूं, उनखे किथे उछलायूं, छो त उहा त तहलील बि कोन थींदी। ऐं हिन सां खुराक जे बैनुल अक़वामी वापार ते बि असरु पवंदो।
वारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।